नशर फ़िरोज़ डिप्टी कमिश्नर नशर फ़िरोज़ जी सख़्त हिदायतुनि ते गुज़िर रात देर सां शहर में हद दख़लनि ख़िलाफ़ वॾो ऑपरेशन कयो वियो। ऑपरेशन जी शुरूआति डिप्टी कमिश्नर ऑफिस साम्हूं लॻल साइन बोर्ड ॾाहे पट करे ऑपरेशन जी शुरूआति कई वई। उन खां पोइ मेन रोड सां ठहियल दुकाननि जे अॻियां वॾा वॾा धिका, पार्किंग छपरा, लोह सां ठहियल छितूं क्रेन मशीनुनि जे ज़रिए ॾाहे वयूं। इन मौक़े ते ग़रीब कैबिन वारनि ऐं नंढनि दुकानदारनि दाहींदे चयो त हिते नानीअ वेढ़ो पियो हले। ग़रीबनि जा दुकान ठाठा था वञनि जॾहिं त ॿासर माण्हुनि जी दुकाननि ऐं क्लिनिक जा धिका कोन था ठाहिनि। ऑपरेशन दौरान नौशर फ़िरोज़ जे इंतिज़ामिया जे कुझु ऑफिसरनि साफ़ियुनि जे निशानदही ते साण बदतमीज़ी पिणु कई, जंहिंजे साफ़ियुनि सख़्तु एहतजाज कयो ऐं नारेबाज़ी कई। अवामी न्यूज़ जे रिपोर्टर ज़मीर वस्तड़ो SDM नौशर फ़िरोज़ अली शान मलक खां मौक़िफ़ वठण जी कोशिश कई, मगर मौसूफ़ को बि मौक़िफ़ न ॾिनो। उन खां अलावा म्यूनिसिपल ऑफिसर वलीद शोरो पिणु मौक़िफ़ ॾियण वक़्तु ग़ाइब थी वियो। नौशर फ़िरोज़ जे सियासी समाजी तंज़ीमनि ज़िले इंतिज़ामिया खां मुतालबो कयो त नौशर फ़िरोज़ शहर में बिना फ़र्क़ जे ऑपरेशन कयो पियो वञे, बासरनि जी बिल्डिंगुनि खे छॾे ॾिनो वञे ऐं सिर्फ़ु ग़रीब माण्हुनि जा अछा उजाड़िया वञनि था। सख़्तु एहतजाज कयो वेंदो। पाकिस्तान पीपल्स पार्टी जे वर्करनि संदन क़ाइदीन जा पोस्टर फाड़े उछलाए छॾण ते सख़्तु कावड़ जो इज़हार कयो ऐं आला क़यादत खां मुतालबो कयो त पोस्टर SDM नौशर फ़िरोज़ ॿेही पाण फाड़िया आहिनि। अगरि इन ख़िलाफ़ कार्रवाई न थी त हू एहतजाजी मुज़ाहिरा कंदा। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।